सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त गुडू बैराज ते ॿोॾ दौरान टियों चकर आयो आहियां। दरियाई सतलज पंजंद मां वहंदड़ पाणी गुडू बैराज मां गुज़री रहियो आहे, जंहिं जो मां टियों दफ़ो जाइज़ो वरितो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो इंतज़ामात जो जाइज़ो वठण लाइ दौरो कयो ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे चयो त एग्रीकल्चर ऐं क्लाइमेट एमरजेंसी लागू कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो शुक्रियो अदा कयो, जिन हिन दरख़्वास्त ते अमल कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ॿोॾ जी सूरत हाल ते जल्दी कम शुरू कयो वेंदो। हर 2-3 सालनि में मुखिया ॿोॾ जो माॾो थींदो आहे, जंहिं जी फ्लैश अपील अक़वाम मुत्तहिदा ॾांहुं मोकिली वञे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खां अपील आहे त जल्द फ्लैश अपील मंज़ूर कराई वञे। गुडू बैराज ते पाणी जी सूरत हाल बहितर आहे। 7-8 लख पाणी आसानी सां गुज़री सघंदो। वज़ीर इरिगेशन ॼाम ख़ान शोरो पुरएतमाद आहिनि त पाणी गुडू ऐं सखर मां गुज़री वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।